खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर खैरपुर डॉक्टर शर्जील नूर चयो आहे त ज़िले घोटकी बरसात मुतासिरनि लाइ समूरियुनि उपायनि ते अमल दरामद करे रहिया आहियूं। इन सिलसिले में ज़िले में कम कंदड़ समाजी तंज़ीमनि जो किरदारु साराह जोॻो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मक़ामी होटल में रिसर्च एंड डेवलपमेंट फाउंडेशन पारां हिकु ॾींहुं वारी आगाही वर्कशॉप खे ख़िताब कंदे कयो वियो। डिप्टी कमिश्नर डॉक्टर शर्जील नूर चयो आहे त ज़िले इंतज़ामिया लाॻापियल समूरा खाता बरसात मुतासिर सिटीज़ ऐं उन खां अलावा रिलीफ खाधो खुराक मच्छरदानियूं पीअण जो साफ़ पाणी हाइजेन किट्स सोलर लैंप्स मच्छर मार स्प्रे ऐं ॿियनि बुनियादी कम हली रहियो आहे। इन सिलसिले में ज़िले में कम कंदड़ समाजी तंज़ीम जे सहकार सुठो अमल आहे। वर्कशॉप में सिहत पुलिस एग्रीकल्चर ज़कात उशर कमेटी NDSP चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम PPHI समेत ॿियनि लाॻापियल खाते जे ऑफिसरनि शिरकत कई। वर्कशॉप दौरान रिसर्च एंड डेवलपमेंट फाउंडेशन जी टीम लीडर मूमल सूमरो आगाही ॾींदे ॿुधायो आहे त बरसात मुतासिरनि खे रिलीफ फराहम करण लाइ तंज़ीम ॿिनि तालुकनि किंगरी ऐं कोडीजी में कमु करे रही आहे। हिन सिलसिले में 8 मेडिकल कैंपनि में औरतुनि ॿारनि जी सिहत तबी चेकअप दवाऊं फराहम करण सां गॾु 750 फैमिलीज़ खे 15,000 रुपए जी माली मदद कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।